लफ्जों में लिख दी मैंने अपनी प्रेम कहानी। तू मेरे दिल का राजा बन जा, मैं तेरे दिल की रानी। दो लफ्जों में लिख दी मैंने अपनी प्रेम कहानी। तू मेरे दिल का राजा बन जा, मैं तेरे दिल की रानी। वारा फनकारा फैजा अली BR जे कमिश्नर अब्दुल हमीद अबड़ो सां शादी जे बंधन में बदजी वई। संदस वलीमो हैदराबाद जे मकामी होटल में थी गुजरियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। फनकारा फैजा अली PR जे कमिश्नर अब्दुल वहीद अबड़ो जे वारसनि बदीन वासियुनि बि वॾे अंग में शिरकत कई। संदन शादी गुज़रियल केतिरनि ई ॾींहंनि खां पिणु सोशल मीडिया जी ज़ीनत बणियल। यार जे दरवाज़े ते वञी ढोल वॼायो, ख़ुशीअ जी ख़बर सभिनी खे ॿुधायो। ॻाल्हि पकी थी वई नेठ मौला मिलायो। यार जे दरवाज़े ते वञी ढोल वॼायो, यार जे दरवाज़े तुझे दर ते झुमरियूं पाए पंहिंजो जीवन साथी बणाए। तुझे दर ते झुमरियूं पाए पंहिंजो जीवन साथी बणाए। ओ तोखे वठण मुंहिंजा जानी ढोल तमामनि सां ईंदासीं। ओ तोखे वठण मुंहिंजा जानी ढोल तमामनि सां ईंदासीं। नाना कंदासी निंद्रना न जानी नाना कंदासी निंद्रना। परी परी आहे रात प्यार जी, मां तुंहिंजा पेर चुमा तुम हुजा नेण चुम। इताई था कयूं शुरुआत प्यार जी, न जानी न